सिंधी मुझे मान है, सिंधी मुझी शान है। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 साईं सिंधु दर्शन जे इन प्रोग्राम जे माध्यम का मां संजय मंगनानी बुधाया तो कि इन नए साल में तहांजी दिल में छापे हले, तहांजी दिल जी गाल अगर हिंदी में बुधाई वने तो थींदी कि साल तेरा का हर सवेरा वो होके रहेगा मेरा, और अगर सिंधी में बुधाई वने तो थींदी कि साल तेरे जी हर शाम देखाईंदी गुल गुलशन ए गुलफाम। अगर मराठी में बुधाई वने तो थींदी कि नवीन वर्ष जा हार्दिक शुभेच्छा। अगर इंग्लिश में बुधाई वने तो ये थींदी कि नीदर फियर नॉर टियर, ओनली हैप्पी 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 न्यू ईयर। नए साल में एक नई खबर बुधाया था कि भाई नई खबर यह है कि नए साल में ॾिसंदा नया गीत नया गीतकार तव्हां, छो कि कल जा भी हुआ प्यार तव्हां ऐं अज जी भी आयो बहार तव्हां। गीत कयो कमाल त खबरूं भी आहिनि धमाल। साईं नंढी ना है गाल, नंढी ना है गाल, 365 ॾींहंनि खां पोइ त आयो आहे इहो साल, ऐं इन नए साल में ॾेखारींदासीं तव्हांखे खबरूं बेमिसाल। खबर जी नज़र सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु दर्शन ते। ईस्ट पार्क होटल बिलासपुर जिला केबल ऑपरेटर संघ जी रहनुमाई में हिकु थियो गॾोगॾु इन मौक़े ते घणनि ई अतिथियुनि जो कयो वियो सत्कार, जंहिंमें मुख्य हुआ सहयोग फाउंडेशन जे चेयरमैन श्री राम जवालानी जी, श्री महेश सुखरामानी जी, श्री ढालू नाथानी जी ऐं अहिड़ा ई उल्हासनगर जा ॿिया ई फेमस पर्सनैलिटीज़। सुबह थियो मस्त त शाम में मची लस्त, दुश्मन थिया पस्त, दुश्मन थिया पस्त, तव्हां दोस्तनि जी फहरिस्त जबरदस्त, जिन जी जबरदस्ती सां थियो अॼु प्रोग्राम मदमस्त मदमस्त मदमस्त। अचनि पिया असांजा एडवर्टाइज़र।